अॼु असां शामिल करे रहिया आहियूं सिंधी अदब जी दुनिया में तुर्की जी जग मशहूर लेखिका एलिफ शफ़क़ जो नाविल 40 रूल्स ऑफ लव जो सिंधी तर्जुमो इश्क जा 40 असूल जेको तर्जुमो कयो आहे मेहरान अयूब साहब जिन। हिन नाविल में ॿ कहाणियूं गॾोगॾु हली रहियूं आहिनि, हिकु जदीद दुनिया जी ऐं ॿी क़दीम दुनिया जी। हीउ हिकु सहर अंगेज़ नाविल आहे। असल में हिन नावल ज़रिए मौलाना रूमी ऐं शम्स तब्रेज़ जी मोहब्बत ऐं अक़ीदत वारे तालुक़ खे ॻंढियो वियो आहे। जीअं जीअं तव्हां हीउ नाविल ॿुधंदव त तव्हां ज़िंदगी जे राज़नि जा पर्दा खुलंदे महसूसु कंदव। अचो त शुरू कयूं था इश्क जा 40 असूल। बेपरवाह दरिया जे गोड़ीले वहकिरे में हिकु पत्थर खणी उछलियो। पाणी जी सतह ते का वाज़े हरकत न थींदी। जितां पत्थर मथाशरे खे चीरियो उते हल्की जुंबिश थींदी, पोइ उहो पत्थर लहरनि में ढकिजी लुड़ी वेंदो। बस एतिरो। हिकु पत्थर तलाउ में उछलियो। रद्द अमल न सिर्फ़ वाज़े हूंदो पर जटादार हूंदो। पत्थर बीठल पाणी खे चीरींदे हिकु दाइरो ठाहींदो जेको यकदमि केतिरनि ई दाइरनि में तक़सीम थी वेंदो। इहा हिकु जुंबिश पाणी जी पूरी सतह वालारे केतिरनि ई दाइरनि में विरहाइजी वेंदी। कप सां मिली उहे दाइरा फना थी वेंदा। जॾहिं पत्थर दरिया में उछलिजे थो त दरिया खेसि पंहिंजे गोड़ीले वहकिरे में हिकु मामूली आवाज़ सम्झी साणसि अहिड़ो सलूक करे थो। इन लाइ कुझु बि गैर मामूली, कुझु बि बेज़ाब्ता नाहे हूंदो। जॾहिं पत्थर कंहिं तलाउ में लॻे थो त तलाउ साॻियो न रहंदो। 40 सालनि खां ईला रॉबिन्सन जी ज़िंदगी हिकु बीठल पाणीअ जीअं हुई। ज़रूरतुनि, आदतुनि ऐं तरजीहनि जो हिकु साॻियो सिलसिलो। जॾहिं त उहो सफ़ा आम रवाजी हो, पोइ बि हिन कॾहिं उनखे थकाईंदड़ न भायो। गुज़िरियल 20 सालनि जे दौरान संदसि ख़्वाहिशूं, साहेड़ियूं ऐं हर फ़ैसिलो अज़दवा जी ज़िंदगी जे करे ज़ाती तरजीहात मां ख़ारिज थी चुको हो। ईला जो वर डेविड हिकु कामयाब डेंटिस्ट हो जंहिं वॾी महिनत सां पैसो कमायो हो। उहा उन ॻाल्हि खां चङी रीति वाक़िफ़ हुई त हू ॿई कंहिं जज़्बाती लाॻापे में ॻंढियल कोन आहिनि। उहा सम्झंदी हुई त पढ़ियल जोड़नि जी तरजीहाती फ़हिरिस्त में जज़्बाती लाॻापो हुअणु ज़रूरी नाहे हूंदो, ख़ासि करे उन्हनि जोड़नि लाइ जेके एतिरी ड्रिघे अरसे खां शादी जे बंधण में ॿधल हुजनि। अज़दवाजी रिश्ते में आशिकी माशूकीअ खां वधीक ॿियूं अहम शयूं हूंदियूं आहिनि, जहिड़ोकि हिक ॿिए खे सम्झणु, क़दुरु करणु, परघोर लहणु ऐं सभ खां वधीक रहमानी अमल हिक ॿिए जी कोताहियुनि खे दरगुज़र करणु आहे। मोहबत उन्हनि सभिनी शयुनि खां पोइ थी अचे। इहो सभु नावलनि या ख़्याली नाटकनि में ई ॾिसी सघिजे थो, जिते उन्हनि जा मक़बूल किरदार हक़ीक़ी ज़िंदगीअ खां मुख़्तलिफ़ ऐं ढोंगी हूंदा आहिनि। ईला जा ॿार संदसि पहिरीं तरजीह हुआ। खेनि हिकु ख़ूबसूरत धीअ जेनियट जेका कॉलेज में पढ़ंदी हुई। ओरली ऐं अवे 2 झाड़ा धीअ पुट हुआ। वटनि 12 सालनि जो हिकु सुनहरी कुतो स्प्रिट बि हो जेको ईला जो सुठो दोस्त ऐं ख़ुशि रखंदड़ साथी पिणु हो। स्प्रिट साणसि तॾहिं खां गॾु हो जॾहिं हू अञा हिकु नंढड़ो गुलर हो। हाणे त हू पोड़ो थी वियो हो, मोटो, सफ़ा ॿोड़ो ऐं तक़रीबन अंधो। स्प्रिट जो वक़्तु अची पुॻो हो, पर ईला संदसि साथ खे दाइमी थी भायो। उहा अहिड़ी हुई, ख़ात्मे जे अज़ली हक़ीक़त खां अखियूं ॿूटण वारी। पोइ भली उहा का आदत हुजे, हिकु मरहलो या शादी, तोड़े जो उहो अंत हिकु अणटर हक़ीक़त बणिजी संदसि मुंहुं मुक़ाबिल अचे, तॾहिं बि न। ईला नॉर्थ एम्पटन मैसाचुसेट्स में हिकु शानदार घर में रहंदी हुई, जेको कुझु मरमत जी ज़रूरत हुजण जे बावजूद बि आलीशान लॻंदो हो। उन में 5 कमरा, 3 गुसलखाना, काठ जो चमकंदड़ फर्श, 3 गाॾियुनि बीहण जेतिरी फ्रांसीसी दरवाज़नि वारी गैराज ऐं सभ खां मथे जैकूज़ी कार। उन खां अलावा लाइफ इंश्योरेंस, कार इंश्योरेंस, रिटायरमेंट जा मनसूबा, गॾियल बैंक बैलेंस, बोस्टन ऐं रिवॉर्ड बेट में 2 शानदार अपार्टमेंट संदन 20 साला अज़दवा जी ज़िंदगीअ जो कुल असासो हुआ। हुन ऐं डेविड उन सभिनी शयुनि लाइ ॾाढी महिनत कई हुई।
हिकु वॾो मसरूफ़ तरीन घराणो भली ॾिसण वारनि लाइ हिकु घर हुजे, पर घर भातियुनि लाइ इहा हिकु भरपूर ज़िंदगीअ जी मुकमिल तस्वीर हुई। उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जो उसूल हिकु ज़िबाइशी ऐं शाइनाइती ज़िंदगी गुज़ारणु उणियो हो। गुज़िरियल वैलेंटाइन ते संदसि वर खेसि दिलि जे पुतले वारो हार ऐं हिकु कार्ड तोहफ़े में ॾिनो हो, जंहिंमें लिखियलु हो, पंहिंजी प्यारी ईला ॾांहुं बाइख़लाक़ खुलियल दिलि वारी ऐं साबरीन औरत, मूंखे जीअं जो तीअं क़बूल करण लाइ मां तुंहिंजो एहसान मंद आहियां। मुंहिंजी शरीके हयात थियण लाइ तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजो डेविड। ईला कॾहिं बि उन ॻाल्हि खे डेविड जे अॻियां ज़ाहिर न कयो हो, पर उहो कार्ड पढ़ंदे खेसि ईअं लॻो ॼणु उहो को मौतनामो पढ़ी पए। जॾहिं मां मरी वेंदसि त शायदि मुंहिंजा वेझा अज़ीज़ मुंहिंजे लाइ उहो ई लिखंदा, ऐं जेकॾहिं उहे वधीक ख़ैर ख़्वाह हूंदा त उहो बि लिखंदा। ईला पंहिंजी सॼी हयाती पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि जी इर्द गिर्द गुज़ारी। हिन में ज़िंदगीअ जी ॾुखियाईनि सां मुक़ाबिलो करण जी खोट हुई। उहा उन्हनि मां ई हुई जिन जे हुकुम सां हवाऊं पंहिंजो रुख मोड़नि। एतिरे क़दुरु जो रोज़मर्रा जे काफ़ी जो क़िस्म बिरांड मटाइण बि हिन लाइ वॾी सही हुई। ईला समेत उन ॻाल्हि जी वज़ाहत करणु सभिनी लाइ ॾुखी हुई त शादी जे 20 सालनि खां पोइ ईला तलाक जो मुतालबो छो कयो, पर उन जो हिकु कारण हो, मुहबत। उहे साॻे शहर में न थी रहिया, न ई साॻे खंड जा हुआ। न सिर्फ़ु उहे ॿई हिक ॿिए खां केई मेल परे हुआ, पर ईअं मुख़्तलिफ़ हुआ जीअं राति ऐं ॾींहुं। संदनि ज़िंदगी गुज़ारण जो तर्ज़ अमल बि एतिरो मटियल हो जो उहो नामुमकिन थी लॻो त मुहबत थियण खां पोइ बि हू हिक ॿिए खे घणी देरि बर्दाश्त करे सघंदा। पर ईअं थियो, ऐं एतिरो जल्द थियो जो ईला खे उहो महसूस बि न थियो त छा थी रहियो आहे ऐं खेसि उन खां बचणु घुर्जे। पर ॼण मुहबत खां बि कोई बची सघियो आहे। मुहबत ईला जी ज़िंदगी में ईअं अचानक ऐं अलाए किथां आई हुई, ॼण संदसि ज़िंदगीअ जे पुरसुकून तलाउ में पथर उछलायो वियो हुजे। ईला नॉर्थ एम्पटन 17 मई 2008 ईस्वी। बहार जे उन ख़ुशगवार ॾींहं ते बोरची खाने जी दरीअ जे ॿाहिरां पखी मिठड़ियूं लातियूं लवी रहिया हुआ। ईला पंहिंजे ज़हन में गुज़िरियल वक़्त खे केतिरा ई भेरा दोहरायो। ईअं थी लॻो ॼण उहो मंज़र अञा बि किथे न किथे हली रहियो हुजे। छंछरु ॾियारे मेज़ जे चौधारी सभई मंझंदि जी मानी खाई रहिया हुआ। संदसि मुड़ुसु पंहिंजी पसंदीदा खाधे मुर्गी जी तरियल टंगुनि सां पंहिंजी प्लेट भरे रहियो हो। अवी पंहिंजे शरी ऐं कांटे खे कंहिं ड्रम जियां वॼाए रहियो हो, जॾहिं त संदसि झाड़ी भेण ओरली हर खाधे मां घणे घणे गिरह खाई रही हुई त जीअं संदसि खाधो 650 कैलरीज़ खां वधी न वञे। जेनियट जंहिं भरिसां वारे माउंट होलेक कॉलेज में नई दाख़िला वरिती हुई, उहा ब्रेड ते पनीर जी मलाई हणी रही हुई ऐं ख़्यालनि में गुम लॻी रही हुई। आंटी एस्थर पिणु उते मौजूदु हुई, जेका पंहिंजो मशहूरु मार्बल केक ॾियणु आई हुई ऐं पोइ मानी खाइण लाइ तरसी पई हुई। ईला खे केतिरा ई कम हुआ, पर पोइ बि हूअ टेबल तां उथण लाइ तयारु न हुई, छो त गॾिजी मानी खाइण जो खेनि घटि ई मौक़ो मिलंदो हो। ईला हिन सुनहरी मौक़े खे विञाइणु नथी चाहियो। ईस्टर, छा ईला तोखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाई त खेसि नौकिरी मिली आहे? हिन सुठी नौकिरी तलाश करे वरिती आहे, डेविड ओचितो पुछियो। ईला अंग्रेज़ी अदब में ग्रेजुएशन कई हुई ऐं खेसि अफ़सानवी अदब सां प्यारु हो। कॉलेज ख़तमु थियण खां पोइ हिन सवाइ कुझु ख़वातीन मैगज़ीन जे कुझु मवाद जी एडिटिंग, कुझु अदबी गॾिजाणियुनि में शिरकत करणु ऐं कॾहिं कॾहिं कंहिं मक़ामी अख़बार लाइ कंहिं किताब ते तबसरो लिखण जे को ख़ासि कमु न कयो आई। को वक़्तु हो जॾहिं हूअ हिकु मशहूरु तनक़ीद निगार थियणु चाहींदी हुई, पर हिन बाआसानी उन हक़ीक़त खे क़बूल करे वरितो त ज़िंदगी खेसि कंहिं ॿिए पासे आणे 3 ॿारनि जी माउ न खुटंदड़ ज़िम्मेवारियूं निभाईंदड़ घरेलू औरत ठाहे छॾियो। हिन कॾहिं शिकायत न कई। हिकु माउ ज़ाल घर जी रखवाली करणु ऐं कुते खे घुमाइणु वग़ैरह खेसि घणो मसरूफ़ रखंदा हुआ। सभ खां अहम ॻाल्हि त खेसि कमाइण लाइ भॼणो न पवंदो हो, जॾहिं त सिम्थ कॉलेज वारनि सहेलियुनि मां कंहिं बि उन इंतिख़ाब खे पसंदि न कयो हो।
उहा उन ॻाल्हि ते शुक्रगुज़ार हुई त उहा घर में रहण वारी माउ आहे ऐं ॿई ॼणा उन मां गुज़ारो करे सघनि पिया। ॿिए तरफ़ हिन कॾहिं बि पंहिंजे पढ़ण जे शौक़ खे न छॾियो ऐं हूअ पाण खे हिकु हरीस पढ़ंदड़ सम्झंदी हुई। कुझु साल अॻु शयूं मटिजण लॻियूं, ॿार वॾा थी रहिया हुआ ऐं उहो वाज़े थियणु लॻो त खेनि हाणे माउ जी एतिरी ज़रूरत न हुई जेतिरी अॻे हुई। जॾहिं उहे महसूसु कयाऊं त वटि हाणे घणो वक़्तु आहे त नौकिरी करण जो सोचाई। डेविड बि उन ॻाल्हि ते खेसि हिमथायो, पर हू सिर्फ़ु उन बारे में ॻाल्हाईंदा ई रहंदा हुआ। मिलंदड़ मौक़नि खे हिन घटि ई लिखियो हो। वरी जेका नौकिरी न करणु चाही तंहिं में नौजवाननि ऐं तजुर्बेकार माण्हुनि खे वधीक तरजीह थी ॾिनी वई। हर रद्द थियण जे डप खां हिन उन ॻाल्हि खे छॾे ॾिनो। बहरहाल मई 2008 ईस्वी में नौकिरी ॻोल्हण में जेके बि मुश्किलातूं हुयसि से ओचितो ख़तमु थी वयूं। पंहिंजी 40 सालगिरह खां 2 हफ़्ता अॻु हिन बूस्टन जी हिकु अदबी एजेंसी में कमु करणु शुरू कयो। संदसि मुड़ुसु हिकु गिराक या शायदि कंहिं संगतियाणीअ जे ज़रिए उहा नौकिरी ॻोल्ही हुई। अड़े इहा का वॾी ॻाल्हि न आहे, मां सिर्फ़ु हिकु अदबी इदारे जी जुज़वक़्ती पढ़ंदड़ आहियां, इला तकड़ में चयो। पर डेविड संदसि कम खे ईअं मामूली कोठण जे हक़ में न हो। अड़े इन्हनि खे ॿुधाए त उहो हिकु सुठो ऐं मशहूरु इदारो आहे। डेविड ज़ोर भरियो, पर जॾहिं इला कुझु बि न ॿुधायो त इन पाण ई ॿुधाइणु शुरू कयो। एस्थर, उहो हिकु मारूफ़ इदारो आहे। तोखे उते सिर्फ़ु सुठनि कॉलेजनि मां आयल नौजवान छोकिरियूं ऐं छोकिरा नज़र ईंदा। सिर्फ़ु इला ई हूंदी जेका घरेलू औरत हुअण जे बावजूदु कमु कंदी। हाणे शर्माए न इला खे हैरानगी थी त ॼण संदसि मुड़ुसु हिन खे एतिरा साल कम खां परे रखी अंदरि ई अंदरि पाण खे गुनाहगार थी सम्झो, या उहो अहसासु इला सां धोखो करण जे करे हो। संदसि एतिरो पुरजोश हुअण जा इहे 2 सबब ई सम्झिजी सघजनि था। उनखे मां हिमत सम्झां थो। असां सभिनी खे हिन ते फ़ख़ुरु आहे। डेविड मुस्कुराईंदे ॻाल्हि जो तत कढियो। हमेशह खां उहा हिकु तोहफ़ो आहे असां लाइ, आंटी एस्थर ईअं जज़्बाती थींदे चयो, ॼण इला कंहिं नेक मक़सद लाइ हितां हली वई हुजे। सभिनी हिन ॾांहुं प्यार मंझां तकियो। एसी ताईं जो अवी बि पंहिंजी तकियनि ख़्यालनि जो इज़हार न कयो ऐं ओरली पहिरियों दफ़ो पाण खां अलावा ॿिए कंहिं लाइ फ़िकिर ज़ाहिर कयो। इला पंहिंजो पाण खे उन्हनि सभिनी लाइ शुक्रगुज़ार ज़ाहिर करण लाइ पाण खे ज़ोर भरियो, पर हूअ ॼण कंहिं अजीब ख़ालीपणे वारी कैफ़ियत सां भरिजी वई हुई, जंहिं मां हूअ अॻे कॾहिं न गुज़री हुई। हिन दिल में दुआ कई त काश कोई उहो मौज़ू मटाए। मूं वटि बि ख़ुशख़बरी आहे। संदसि वॾी धीअ जेनियट, जंहिं यकीनन इहा दुआ ॿुधी वरिती हुई, तंहिं ॻाल्हायो ऐं सभिनी जूं पुरउमीद नज़रूं हिन ॾांहुं खॼी वयूं। स्काट ऐं मूं शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे, जेनियट ऐलान कयो। ओ, मां ॼाणां थी त तव्हीं सभु छा चवण वारा आहियो। उहो ई त अञा असां पढ़ाई पूरी नाहे कई वग़ैरह वग़ैरह, पर तव्हां सभिनी खे सम्झणु घुर्जे त असां उन वॾे क़दम खणण लाइ तयारु आहियूं। बेढंगी ख़ामोशी बोर्ची खाने जी मेज़ ते छांइजी वई ऐं थोरी देरि अॻु जेका गरम जोशी हुई सा बाफ़ बणिजी उॾामी वई। ओरली ऐं अवी हिक ॿिए खे ख़ाली नज़ुनि सां ॾिठो ऐं ईस्तर पंहिंजे गिलास खे ज़ोर सां पकड़ियो। डेविड पंहिंजो कांटो ईअं पासे ते रखियो ॼण खेसि वधीक बुख न हुजे ऐं पंहिंजी भूरियुनि अखियुनि सां टेडी अखि करे जेनियट ॾांहुं निहारियो। वाह, मूंखे उमेद हुई त तव्हीं सभु मुंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि थींदा, पर उन जे बदिरां एॾी थधी मोट। जेनियट भड़की पई। तो सिर्फ़ु एतिरो चयो त तूं शादी करण वारी आहीं? डेविड ईअं चयो ॼण जेनियट खे ख़बर न हुजे त हिन छा चयो हो। डैड, मूंखे ख़बर आहे त इहा थोरी तकड़ आहे, पर स्कॉट मूंखां पुछियो ऐं मूं हा करे छॾी। पर छो? इला पुछियो। जहिड़ी तरह संदसि धीअ इला ॾांहुं ॾिठो, उन मां साफ़ वाज़े हो त खेसि माउ मां अहिड़े सवाल जी उमेद न हुई। हिनखे शायदि उहो पुछणु घुर्जे हा त कॾहिं या कीअं, या शायदि शादीअ जी ख़रीदारी शुरू करणु घुर्जे हा। इला जे चहिरे ते फिकी मुर्क हुई। 8 महीननि में तूं कंहिं मर्द जे किरदार जो काथो नथी लॻाए सघीं। तुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजी शादी खे 20 साल थिया आहिनि, पर पोइ बि असां हिक ॿिए खे सम्झण जी दावा नथा करे सघूं। कंहिं बि रिश्ते लाइ
8 महीना काफ़ी न आहिनि हूंदा। ख़ुदा खे समूरी काइनात खलकण में 6 ॾींहं लॻा हुआ। ओवी बुणकियो, पर सभिनी जे सख़्तु नज़रुनि खेसि ॿीहर चुप रहण ते मजबूर करे छॾियो। मिठी, तुंहिंजी माउ जो सिर्फ़ु उहो मतिलबु हो त शादी करणु ऐं ईअं मुलाक़ातूं करणु 2 अलॻि शयूं आहिनि। डेविड मामला बिगड़जंदे ॾिठा त धीअ खे चयईं, पर डैड, छा तव्हांखे लॻे थो त असीं हमेशह ईअं ई मिलंदा रहंदासीं? जेनियट पुछो। सही सिधी ॻाल्हि इहा आहे त असीं चाहियूं था त तूं उन ॻाल्हि खे छॾे ॾे। फ़िलहालु अहिड़े कंहिं रिश्ते में ॿधिजण जी तुंहिंजी उमिरि नाहे। ईला थधो साह भरींदे चयो। अमी, तव्हांखे ख़बर आहे त मां छा पई सोचां? जेनियट सख़्तु लहजे में चयो। तव्हां मूं ते पंहिंजा ख़दशा पिया मुड़ियो, सिर्फ़ु उन लाइ जो तव्हांजी शादी नंढी उमिरि में थी ऐं मुंहिंजी उमिरि में तव्हांखे हिकु ॿारु थी वियो। उन जो मतिलबु उहो न आहे त मां बि साॻी ग़लती वर्जाईंदी हुअसि। ईला जो मुंहुं ॻाढ़ो थी वियो, ॼण कंहिं खेसि मुंहं ते चमाट आई हुजे। खेसि चङी रीति यादि हो त पेरेठी ॿार महिल खेसि केतिरी मुश्किल पेश आई हुई। उन करे ई जेनियट वक़्त खां अॻु ॼमी पई हुई। उन जी पालना खेसि निपोड़े छॾियो हो, तंहिं करे ॿियो ॿारु हिन 6 सालनि खां पोइ ॼणियो। मिठी, तो जॾहिं स्कॉट सां मिलणु शुरू कयो त असांखे ख़ुशी थी हुई। हू हिकु सुठो छोकिरो आहे, पर कहिड़ी पक आहे त तूं पढ़ाई खां पोइ उन जे बारे में साॻी सोच रखंदीअ? उन वक़्तु तुंहिंजी सोच मटिजी सघे थी। डेविड मामले खे नरमीअ सां हल करणु चाहियो। छा उहो उन करे आहे जो स्कॉट यहूदी नाहे? जेनियट पुछो। डेविड बेयकीनी मां अखियूं फेरायूं, छो त खेसि पक हुई त हू रोशन ख़्याल ऐं मुहज़िब पीउ आहे ऐं कॾहिं बि ज़ात पात या जंसी तफ़ावतुनि खे घर में गिणणु न ॾिनो अथई। पर जेनियट जे मुंहं ते बेरखी हुई। छा तव्हां मूंखे ॿुधाईंदा त जेकॾहिं स्कॉट अरवन नाले हिकु यहूदी हुजे हा त पोइ बि तव्हांजो उहो ई जवाबु हुजे हा? जेनियट माउ ॾांहुं निहारींदे पुछो। जेनियट जे आवाज़ में रंज ऐं टोक भरियल हुई। ईला खे डपु हो त संदसि धीअ जी दिलि में उन्हनि खां बि कुझु वधीक हो। मिठड़ी, मां तोसां पूरी तरह गॾु आहियां, तोड़े जो तूं उनखे पसंदि न बि करीं। मूंखे अंदाज़ो आहे त प्यारु थींदो आहे त केतिरो न सुठो अहसासु हूंदो आहे। यकीन कर, उन लाइ मां ख़ुशि आहियां, पर हिकु गैर मज़हब माण्हू सां शादी करणु हिकु वॾी जुआ आहे ऐं तुंहिंजे वालिदेन जी हैसियत सां असां पक करणु चाहियूं था त तूं सही करे पई या न, ईला चयो। ऐं तव्हांखे कहिड़ी ख़बर त तव्हांजी सही मुंहिंजी नज़र में बि सही आहे? उन सवाल ईला खे थोरो मुंझाए विधो। हिन थधो साह भरियो ऐं पंहिंजी पेशानी महटे, ॼण संदसि मथो सूर मचां फाटंदो हुजे। मामा, मां साणसि प्यार थी करियां। छा इहा ॻाल्हि तव्हां लाइ थोरी बि माना रखे थी? छा तव्हांखे इहे सिटूं यादि आहिनि? हिन खे ॾिसी मुंहिंजे दिलि जी धड़कन वधे थी। मां उन खां बिना ज़िंदा रही नथी सघां। जेनियट शाइरी ॿुधाई। ईला पाण खे खिलंदे ॿुधो। संदसि इरादो पंहिंजी धीअ जे जज़्बनि जी मज़ाक उॾाइण जो न हो, पर जेनियट खे ज़रूरु ईअं ई लॻो। ख़बर न आहे छो ईला पाण खे ॾाढो मुंझियल महसूसु कयो। हिन खां अॻु बि केतिरा ई भेरा ॿिन्ही जी पाण में तलख़ कलामी थी हुई, पर हिन दफ़े ईअं थी लॻो त हू कंहिं वॾी शइ ते बहस करे रहियूं हुयूं। मामा, छा तव्हांखे कॾहिं प्यारु थियो आहे? जेनियट रुखाई मां पुछो। ओ, मूंखे छॾ, ॾींहं ॾिठे जो ख़्वाबु ॾिसणु बंदि कर ऐं हक़ीक़त पसंदि थी। तूं सफ़ा तसवुराती पई थिए। ईला को ड्रामाई लफ़्ज़ थी ॻाल्हाइणु चाहियो, पर आख़िर उहो लफ़्ज़ चयईं। तसवुराती थियण में छा ग़लति आहे? जेनियट बेज़ारीअ मां पुछो। वाक़ई तसवुराती हुअण में छा ग़लति आहे? ईला खे हैरानी थी। कॾहिं खां उहो रूमानियत खां बेज़ार थियणु लॻी हुई। ज़हन में मतल सवालनि जी आंध मान जो को जवाबु न लहंदे हिन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। ओ मिठी, तूं कहिड़ी सदीअ में थी रहीं? इहा ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾ त औरत उन माण्हूअ सां शादी कोन कंदी जंहिंसां उहा प्यारु कंदी आहे। वक़्तु अचण ते उहा अहिड़े माण्हू जी चूंड कंदी आहे जेको सुठो पीउ ऐं सुठो वर साबित थी सघे। प्यारु त बसि हिकिड़ो मिठड़ो अहसासु आहे जंहिंखे अचे हली वञिणो हूंदो आहे। ॻाल्हि पूरी करण खां पोइ ईला मुड़ुस ॾांहुं ॾिठो। डेविड मेज़ ते 2 हथ रखी ज़ाल ॾांहुं ईअं ॾिसी रहियो हो ॼण अॻे कॾहिं न ॾिठो हुजे। मूंखे ख़बर आहे तव्हां ईअं छो था कयो। मुंहिंजी ख़ुशी ऐं जवानी खां सड़ो था। तव्हां मूंखे बि हिकु नाख़ुशि घरेलू औरत बनाइणु चाहियो था।
मूंखे हिकु ॿी ईला बनाइण पिया चयो। ममा तव्हां मूंखे पाण वांगुरु था बणाइण घुरो। ईला खे अजीब अहसासु वकोड़े विधो, ॼण संदसि पेट में वकड़ पइजी रहिया हुआ, ॼण पेट में को वॾो पथर घुमंदो हुजे। छा हूअ हिकु नाख़ुशि औरत हुई, हिकु नाकाम माउ, नाकाम शादी में फाथल? छा संदसि ॿार, वर, साहेड़ियूं ऐं पाड़े वारा बि खेसि उन नज़र सां ॾिसंदा हुआ? यकदम खेसि अहसासु थियो त हर कोई साणसि हमदर्दी सां मिलंदो आहे। उन ख़्याल खेसि एतिरो थकाए छॾियो जो हिन थधो साहु भरियो। तोखे पंहिंजी माउ खां माफ़ी वठणु घुरिजे, डेविड जेनियट खे कावड़ मंझां चयो। ख़ैर आहे, मां माफ़ी जी उमेद नथी रखां, ईला रंजीदगीअ मां चयो। जेनियट माउ खे चिड़ मां ॾिसी कुर्सी पोइते धिके रुमाल उछलाए बोर्ची खाने मां निकिरी वई। पोइ ओरली ऐं अवे बि पंहिंजी भेण जी हिमायत में या वॾनि जी ॻाल्हियुनि मां बेज़ार थी हलिया विया। उनखां पोइ आंटी एस्तर बि माज़रत कंदे वात में फूदने जी टिकी चॿाड़ींदे मोकिलाए उथी। डेविड ऐं ईला जे विच में गैर मामूली माठ रहिजी वई। उन कैफ़ियत खे मुंहुं ॾियण में ईला खे काफ़ी मुश्किल थी रही हुई। ॿिन्ही खे ख़बर हुई त जेनियट या ॿिए कंहिं ॿार जे मामले में हू मुदाख़िलत नथा करे सघनि। त पोइ छा मां उहो सम्झां त तूं उन माण्हूअ सां शादी न कई जंहिंसां तो प्यारु कयो हो? डेविड कांटो खणी उनखे घूरींदे ईला खां पुछो। डेविड, मुंहिंजो उहो मतिलबु न हो। त पोइ छा मतिलबु हो? जॾहिं असांजी शादी थी हुई मूंखे लॻो हो तोखे मूंसां प्यारु हो। डेविड अञा बि कांटे तां तकींदे ॻाल्हाईंदे पुछो। मूंखे तोसां प्यारु हो, पर पोइ? ईला जुमिलो अध में छॾियो। पोइ तो मूंसां प्यारु करणु कॾहिं छॾियो? डेविड फिकाईअ मां पुछो। ईला डेविड ॾांहुं ताजिब वचां निहारियो, ईअं थी भाई ॼण हू उहो शख़्स हुजे जंहिं पंहिंजे अंदर में त कॾहिं जाती न पाती हुजे, पर ईला जे अॻियां आरसी खणी बीठो हुजे। छा हिन मुड़ुस सां प्यारु करणु छॾे ॾिनो हो? इहो सुवाल हिन अॻु कॾहिं बि पाण खां न पुछियो हो। हिन जवाबु ॾियणु थी चाहियो, पर वटसि हिमत जी न पर लफ़्ज़नि जी खोट हुई। अंदरि ई अंदरि ॿिन्ही जातो थी त खेनि ॿारनि जो न पर पंहिंजे रिश्ते जो फ़िकिर करणु घुरिजे, पर उन जे बजाए ॿई दुनिया जी इर्त में लॻी वक़्त खे वारीअ जी हथनि मां तिरकणु ॾिनो। वक़्तु पंहिंजी रवानीअ सां गुज़रणु लॻो। उदासी जॾहिं बर्दाश्त खां ॿाहिरि थी वई त ईला रोई ॾिनो। अणॼाणाईअ में उहा औरत बणिजी वई जंहिंखां उहा बेख़बर हुई। डेविड कावड़ में मुंहुं फिराए छॾियो। ॿिन्ही जातो थी त ईला जो रोअण खेनि पसंदि न हो, न ई वरी ईला खे हिननि जे अॻियां रोअणु पसंदि हो। ख़ुशकिस्मती सां फ़ोन जी घंटी वॻी जंहिं खेनि बचायो। डेविड फ़ोन खईं। हेलो जी, हूअ उते ई आहे, महिरबानी करे थोरो इंतज़ारु कजो। ईला जे लाइ फ़ोन हुई, उन करे ईला पंहिंजो पाण खे सही कयो ऐं फ़ोन खईं। जी, ईला पई ॻाल्हायां, ईला चयो। हाय, मशल पई ॻाल्हायां। मोकल जॾहिं तव्हांखे फ़ोन करण लाइ माज़रत थी करियां, हिकु नौजवान औरत जो आवाज़ु फ़ोन मां गूंजियो। छो त काल्ह स्टीव चाहे पियो त मां तव्हां सां मिलां, पर मूंखां विसरी वियो। छा तव्हां मिलियल मवाद ते कमु करणु शुरू कयो? ओ, ईला थधो शुकारो भरियो। हाणे ई मथसि ज़िमे रखियल कमु यादि आयो। अदबी इदारे पारां खेसि पहिरियों कमु हिकु अणॼातल यूरोपी लेखक जो नाविल पढ़ी उन ते ख़ुलासो लिखणो हो। खेसि ॿुधायो त परेशान न थी, मूं पढ़णु शुरू कयो आहे। ईला नहठाईअ मां कूड़ ॻाल्हायो। उहो मशैल खे पहिरें दफ़े सां ई नाउमीद न पई करणु चाहियो। वाह, तमामु सुठो। नाविल कीअं आहे? ईला वाइड़ी थी चुप थी सोचणु लॻी त कहिड़ो जवाबु ॾिए। उहा उन खां अलावा ॿियो कुझु बि न पई ॼाणे त उहो हिकु तारीख़ी नाविल आहे जेको मशहूरु सूफ़ी शाइर रूमीअ बाबति आहे, जंहिं लाइ न उहो ॿुधो त खेसि इस्लामी दुनिया जो शेक्सपियर चयो वेंदो आहे। उफ़, उहो ॾाढो पुरअसरार आहे। ईला खिलंदे मज़ाक में ॻाल्हि खे टारियो, पर मशिल कम जे मामले में संजीदा हुई। ठीकु, ॿुध, मूंखे लॻे थो त तोखे उन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। उन क़िस्म जे नाविल ते रिपोर्ट लिखण में तूं जेतिरो सम्झें थी, शायदि उन खां वधीक वक़्तु लॻे। मशल हाणे शायदि ॿिए कंहिं सां ॻाल्हाइण लॻी हुई। संदसि आवाज़ परे खां अची रहियो हो। ईला उते ई तसवर में खेसि कमकार कंदे ॾिठो, ईमेल ॾिसंदे, कुझु लिखंदे, सैंडविच मां चक हणंदे, पंहिंजे
नहनि ते रंग लॻाईंदे सभु कुझु फ़ोन ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे करे रही हुई। छा तूं अञा लाइन ते मौजूदु आहीं? मशल 1 मिंट खां पोइ पुछो। जी मां आहियां। सही, मूंखे हिन वक़्तु हिते थोरो कमु आहे। तोखे पंहिंजो कमु 3 हफ़्तनि में मुकमिल करणो आहे। मां करे वठंदसि, ईला तकड़ में अटल लहजे में चयो। ईला में का पक न हुई त हूअ उन मवाद ते कमु करणु चाहे पई या न। शुरू में त उन ॻाल्हि जे करे ॾाढो शौक़ ऐं एतमाद वधियुसि त कंहिं अणॼातल लेखक जो अणछपियल ऐं पहिरियों नावल पढ़ी संदसि क़िस्मत में को किरदारु अदा करणु हिमत वारो कमु हो। पर हाणे यकीन न हुयुसि त हूअ तसव्वुफ़ जहिड़े ॻोढ़े मौज़ू ऐं 13वीं सदी जे क़दीम वक़्त वारे नावल ते पूरो ध्यानु ॾेई सघंदी या न। छा कोई मसइलो आहे? मशल बि संदसि हिबक खे सम्झी वरितो। तूं मूं ते एतबार करे सघे थी? ईला को जवाबु न ॾिनो त हिन ज़ोर भरियो। थोरी देरि ख़ामोश रहण खां पोइ हिन सच ॻाल्हाइण जो फ़ैसिलो करे वरितो। उहो सिर्फ़ु उन करे जो मूंखे लॻे थो त मां अॼुकल्ह अहिड़ी दिमाग़ी हालत में न आहियां जो कंहिं तारीख़ी नावल ते कमु करे सघां। मतिलबु त मां रूमी ऐं साणसि लाॻापियल मौज़ूअनि में दिलचस्पी रखां थी, पर पोइ बि उहो मौज़ू मुंहिंजे लाइ ॼणु ओपरो आहे। तव्हां को ॿियो नाविल ॾियो जंहिं ते कमु करणु मूं लाइ आसान हुजे। उहो हिकु बहानो आहे। तोखे लॻे थो त तूं उन्हनि किताबनि ते वधीक सही नमूने कमु करे सघें थी जिन जे बारे में तूं ॼाणंदी हुजे? बिल्कुलु बि न। छा तव्हां सिर्फ़ु इहा उमेद था रखो त तव्हां सिर्फ़ु उहे नाविल एडिट करे सघो था जेके मिसा किट्स में थींदा हुजनि? मशल चयो। मुंहिंजो मतिलबु उहो न हो, ईला यकदमि चयो ऐं उते ई महसूसु कयईं त अॼोके ॾींहं में हिन उहो जुमिलो केतिरा दफ़ा चयो हो। हिन मुड़ुस ॾांहुं ॾिठो त मतां उन बि इहा ॻाल्हि महसूसु कई हुजे, पर डेविड जो चहिरो पढ़णु ॾुखियो हो। अक्सर असां अहिड़ा किताब पढ़ंदा आहियूं जिन जो असांजी हयाती सां को तालुक़ु नाहे हूंदो। उहो असांजे कम जो हिसो आहे। हिन ई हफ़्ते मूं हिकु ईरानी औरत जेका कोठो हलाईंदी आहे ऐं खेसि मुल्क छॾिणो पियो, उन जी किताब ते कमु पूरो कयो आहे। छा मां उनखे ईअं चवां हा त हूअ मूंखे मोकिलण जे बजाए किताब ईरानी एजेंसी खे मोकिले? न, बिल्कुलु बि न। ईला पंहिंजो पाण खे बेवकूफ़ सम्झंदे बुणकी। छा दूराई सक़ाफ़तनि ऐं माण्हुनि खे ॻंढणु हिकु सुठे अदब जी निशानी न आहे? बिल्कुलु आहे। ॿुधो, मूं जेको चयो तंहिंखे विसारे छॾियो। मुक़ररु तारीख़ अचण खां अॻु रिपोर्ट तव्हांजी मेज़ ते हूंदी। ईला मञी वरितो। खेसि मशल खां चिड़ थी त हिन साणसि अहिड़ो सलूक कयो ॼणु उहा दुनिया जी मोगी में मोगी इंसान हुजे। खेसि पाण ते बि कावड़ आई त हिन जे अॻियां पाण खे ईअं छो पेश कयईं। तमामु सुठो, इहा आहे न हिमत जी ॻाल्हि। मूंखे ग़लति न सम्झजांइ, पर तोखे इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुरिजे त केतिरा ई माण्हू इहा नौकिरी करण लाइ तयारु आहिनि ऐं उन्हनि मां अधु तुंहिंजी अधु उमिरि जेतिरा आहिनि। इहा ॻाल्हि तव्हां में जोश पैदा कंदी। मशल पंहिंजे सुरीले आवाज़ में ॻाल्हि ख़तमु कई। जॾहिं ईला फ़ोन रखी त डेविड खे पाण ॾांहुं तकींदे ॾिठाई। संदसि मुंहं ते गंभीरता हुई। ईअं थी लॻो ॼणु हू हुन इंतज़ार में हो त फ़ोन रखे त उन मौज़ू ते ॿई ॻाल्हाइनि जिते हिननि ॻाल्हि छॾी हुई। जेकॾहिं इहा पहिरीं परेशानी जी ॻाल्हि हुई त ईला पंहिंजे धीअ जे मुस्तक़बिल ते वधीक वेहणु न पई चाहे। ॾींहं जो देरि सां उहो पंहिंजे पसंदीदा आराम कुर्सी ते वेठी नॉर्थ एम्पटन जे ॻाढ़े नारंगी रंग जे लहंदड़ सिज ॾांहुं तके रही हुई। आसमान एतिरो वेझो ऐं हेठि थी लॻो ॼणु हथ लाइ छुही सघिजे थो। अंदर में मतल आंध मांध खां उहा थकिजी चुकी हुई। हिन महीने जे क्रेडिट कार्ड जी अदायगी, ओरली जे खाइण जूं सुस्त आदतूं, ओवे जा ख़राब ग्रेड ऐं संदसि कुते जी किरंदड़ सिहत, जेनियट जी शादी, घर वारे जा लिकियल स्कैंडल्स, संदसि ज़िंदगीअ में प्यार जी कमी, हिकु हिकु करे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ज़हन जे खाननि में बंदि करे छॾियो। उन दिमाग़ी हालत में ईला मुसविदो लिफ़ाफ़े मां ॿाहिरि कढियो ऐं हथ में झले उन जे वज़न जो काथो लॻायो। नाव जो उनवान अंगड़ाई मस सां लिखियलु हो, मिठड़ी गुस्ताखी। ईला खे ॿुधायो वियो हो त लेखक जे बारे में कंहिंखे बि एतिरी ॼाण कोन्हे। AZ ज़हारा हॉलैंड में रहे थो। संदसि मसवदो एम्स्टरडम मां लिफ़ाफ़े में आयो जंहिंमें हिकु कार्ड हो। टपाल जे कार्ड ते ॿाहिरां गुलाबी, पीले ऐं वाङणाई गुले लाला जूं तस्वीरूं छपियल हुयूं ऐं पोयां
ख़ूबसूरत अखरनि में हिकु नोट लिखियलु हो, प्यारा सर मैडम एम्स्टरडम मां सलाम। जेका कहाणी तव्हांखे मोकिले रहियो आहियां उहा 13वीं सदी नंढे एशिया कोनिया में घुमे थी, पर मां यकीन रखां थो त हीअ सरहदुनि सकाफ़तुनि ऐं सदियुनि जा संधा मेसारे थी। उम्मीद थो करियां त तव्हां वटि मिठड़ी गुस्ताखी पढ़ण जो वक़्तु हूंदो। हिकु तारीख़ी पुरस्कार नाविल, वाखाण जोगे अज़ीम शाइर ऐं मान वारे रूहानी रहबर शम्स तब्रेज़ हिकु अणॼातल ख़िलाफ़ रवाज, नामूसियत ऐं ॻुझनि सां भरपूर दरवेश। शाल मोहब्बत सदा तव्हां सां गॾु रहे ऐं तव्हां हमेशह मोहब्बत जे घेरे में रहो। AZ ज़हारा। इला अंदाज़ो लॻाए वरितो त कार्ड अदबी एजेंट जे तजसुस खे हवा ॾिनी हूंदी, पर स्टीव अहिड़ो माण्हू न हो जंहिं वटि कंहिं नए लेखक खे पढ़ण जो वक़्तु हुजे। उन करे हिन उहो लिफ़ाफ़ो पंहिंजे असिस्टेंट मशेल खे सौंपियो। मशेल वरी उहो पंहिंजी नई असिस्टेंट खे ॾिनो। अहिड़ी रीति मिठड़ी गुस्ताखी इला जे हथनि ताईं पहुतो। इला उहो नथी ॼातो त उहो नाविल न सिर्फ़ु किताब थियण वारो आहे, पर संदसि ज़िंदगी बि बदिलाइण वारी आहे। जॾहिं उहा किताब पढ़ी रही हूंदी, उन वक़्तु संदसि तक़दीर ॿीहर लिखिजी रही हूंदी। इला पहिरियों पनो वरायो, जंहिं ते लेखक जे बारे में मुख़्तसर तारीफ़ लिखियलु हो। AZ ज़हारा जॾहिं दुनिया जो सफ़र न करे रहियो हूंदो आहे, तॾहिं एम्स्टरडम में पंहिंजे किताबनि, ॿिलियुनि ऐं गुमियुनि सां गॾु रहंदो आहे। मिठड़ी गुस्ताखी संदसि पहिरियों ऐं घणो करे आख़िरी नाविल आहे। संदसि नाविल निकार थियण जो को इरादो कोन्हे ऐं हीअ किताब हिन अज़ीम फ़ैलसूफ़, सूफ़ी ऐं शाइर रूमी ऐं संदसि महबूब शम्स तब्रेज़ खे ख़िराज तहसीन ऐं मोहब्बत में लिखियो हो। संदसि अखियूं हेठीं सिट ॾांहुं वधियूं ऐं उते हिन कुझु सुञातल पढ़ियो। माण्हू कुझु बि चवनि, पर मोहब्बत फ़क़ति को अहिड़ो प्यारो अहसासु न आहे जेको अचे ऐं झटि में हलियो वञे। संदसि वात फाटी वियो। इला खे लॻो त हीउ जुमिलो उन जुमिले जो ज़िद हो जेको हिन थोरी देरि अॻु मेज़ ते पंहिंजी धीअ खे चयो हो। उहा हिकु जॻह ते ॼमी वई, कंहिं पुरस्रार कुवत हेठि ॾकण लॻी। या त ईअं हो त उहो लेखक हो जेको बि हूंदो मथसि नज़र रखी वेठल हो। शायदि खेसि अॻे ई ख़बर हुई त संदसि किताब अॻु कहिड़े क़िस्म जो माण्हू पढ़ण वारो आहे। लेखक जे ज़हन में ज़रूरु उहो पंहिंजे पढ़ंदड़ जी हैसियत सां हुई। ख़बर न आहे छो इला उन ख़्याल सां परेशान बि थी त पुरजोश बि। केतिरनि ॻाल्हियुनि जे करे 13वीं सदी 21वीं सदी खां घणो मुख़्तलिफ़ न हुई। ॿिन्ही खे तारीख़ में मज़हबी वॻोड़नि, सक़ाफ़ती ग़लतफ़हमियुनि, बदअमनी ऐं ॿियनि जे ख़ौफ़ में वरितल क़लमबंद कयो वियो हो। अहिड़े वक़्त में मोहब्बत जी ज़रूरत हमेशह खां वधी वञे थी। थधी ऐं ज़ोरदार हवा पननि खे पोर्च में पखेड़े छॾियो। लहंदड़ सिज जो हुस्न ओलह पासे लहण लॻो। हवा बेरोनक महसूस थियण लॻी, छो त मोहब्बत हयात जो जुहर ऐं सबबु आहे। जीअं रूमी फरमायो आहे त प्यार हर कंहिंखे थी सघे थो, उन्हनि खे जेके उन खां इज्तिनाब कनि था ऐं उन्हनि खे बि जेके उनखे सिर्फ़ु हिकु ख़्यालु सम्झी धितकारनि था। इला शिरकिजी पई, ॼण हिन ईअं पढ़ियो हुजे त मोहब्बत हर कंहिंखे थी सघे थी, भली उहा नॉर्थ एम्पटन में रहंदड़ विचोली उमिरि वारी औरत इला रॉबिन्सन ई छो न हुजे। संदसि अंदरां ॼण को आवाज़ आयो त मवाद खे पासे ते रखी घर अंदरि वञी मिशेल खे फ़ोन करे खेसि ॿुधाइणु घुरिजे त उहा उन नाविल ते कॾहिं बि रिपोर्ट नथी लिखी सघे। उहो करण बजाए हिन वॾो साहु खयों ऐं पनो उथलाए नाविल पढ़णु शुरू कयो।